पासे मां ॿुधाईंदा हलूं। पाकिस्तान मुस्लिम लीग फंक्शनल सिंध जे सदर सैयद सदरुद्दीन शाह राशिद चयो आहे त मकानी निज़ाम लाइ ज़रूरी आहे त इख्तियार हेठीं सतह ते मुंतक़िल थियनि जीअं अवाम खे उन्हनि जो हक़ संदन दरनि ते मुहैया थी सघे। पाकिस्तान मुस्लिम लीग फंक्शनल सिंध जे सदर सैयद सदरुद्दीन शाह राशिदी गंबड़ तालके जे मुख़्तलिफ़ हंधनि ते ताज़ियतियूं करण सां गॾु चांहि पार्टियुनि में शिरकत कई। सैयद सदरुद्दीन शाह राशिदी खोड़ा में सैयद हसामुद्दीन राशिदी सां संदसि भेण जे लाॾाणे ते ताज़ियत कई। गंबड़ में चौधरी अफ़ज़ल जे लाॾाणे ऐं ॻोठु फैज़ल महर में शेर मोहम्मद महर जे लाॾाणे ते वारसनि सां ज़ुरख़्वाही कई। सैयद सदरुद्दीन शाह राशिदी खोड़ा में कामरेड निसार अहमद अबड़ो ऐं गंबड़ में सैयद नूरुल हुदा शाह जिलानी ऐं गंबड़ म्यूनसिपल कमेटी जे अॻूणे चेयरमैन ख़ालिद शेख जे कार्नर गॾिजाणियुनि में शिरकत कई। उन मौक़े ते पाकिस्तान मुस्लिम लीग फंक्शनल सिंध जे सदर पीर सैयद सदरुद्दीन शाह राशिदी सहाफ़ियुनि सां ॻाल्हाईंदे चयो त बल्दियाती इलेक्शन में बिरादरियुनि जो अहम रोल हूंदो आहे, तंहिं करे पार्टीज़ खां वधीक आज़ादु उम्मीदवार कामयाबु थियनि था, जिन खे बाद में पार्टियुनि में शामिलु कयो वञे थो। सदरुद्दीन शाह राशिदी ख़िताबु कंदे चयो त नौजवाननि खे मौक़ो आहे अॻिते अची बल्दियाती इलेक्शन में भरपूर हिसो वठनि। बल्दियाती निज़ाम अहिड़ो हुजे त जीअं आवाम खे उन जा इंसाफ़ संदन दरनि ते मिली सघे। हिक सवाल जे जवाब में हिन चयो त अमन बरक़रार रखण लाइ ज़रूरी आहे सीनियर पुलिस ऑफिसर हेठि ऑफिसरनि जी रहनुमाई कनि जीअं ॾोहनि खे रोके सघिजे। सिंध में ज़रई भाण जी खोट बाबति कयल सवाल जे जवाब में सदरुद्दीन शाह राशिदी चयो त सिंध हुकूमत जी ज़िम्मेवारी आहे त ज़िलई सतह ते कामूरनि ज़रिए छापा हणी लिकियल भाण बरामद कराइनि ऐं ब्लैक मार्केटिंग खे रोकनि त जीअं आबादगारनि खे वक़्तु आहे तो ज़रई भाण मुहैया थी सघे। उन मौक़े ते सैयद महरम शाह लकियारी, सैयद अकील हैदर शाह, सैयद सरकार हुसैन शाह, डॉक्टर प्यारो ख़ान फुलपोट्रो, मियाँ बशीर फारूकी, ख़ादिम हुसैन आरादीन साणस गॾु हुआ।